सऊदी अरब की राजधानी रियाद में अॼु इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पिण कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। कॉन्फ्रेंस में फ़लस्तीनी ऐं लिबनान समेत विचोबर जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। इस्लामी मुल्कनि जा अॻवान विचोबर जी सूरतहाल ते तजवीज़ूं पेश कंदा। क्वेटा घुमण वियल सॻियूं वासी ॿ नौजवान सुल्तानकोट थाणे जी हद मां अगवा। मुगवी जे वारसनि खां 80 लख रुपया भुंग तलब। रहमान भागत ऐं ज़ीशान क्वेटा खां वापसि सॻियूं ईंदे सखज बबा जे विच वारे इलाइक़े मां अगवा थी विया। मुगविन जी कार क़ौमी शाहराह ते लावारिस हालत में हथ। वारसनि मूजिबि नौजवान जेके बबाद पहुची मोबाइल फ़ोन ते ॻाल्हायो ऐं वरी कुझु देरि बाद धाड़ेलनि उन्हनि जी फ़ोन ते अगवा जो इतला ॾेई भुंग तलब कयो। नौ देरो बरसां जिया ॾहाणी खूनी तकरार तां फायरिंग हिकु ॼणो मारिजी पियो। गाह करण लाइ बनी ते वेंदड़ ॻोठ गुलण जो पासी असद जो गोलियुनि जो खाॼ धुरियुनि में छिकताड़ तेज़ थी वई। कारे मामले तां शुरू थियल जिया ॾहाणी खूनी तकरार 15 इंसानी जानूं गड़काए चुका। मांजन वेझो कचेवर इलाइक़े में नौजवान जो लाश हथ। बुढ़ापुर थाणे जे हद मां ॻोठ ख़बर चारो वासी अली गुल चारो जो लाश हथ आयो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जो कुहाड़नि सां क़तल थियल आहे। लाश हथ आयो आहे। ऐं ग़ज़ा में इसराइली फोर्सेस जा हमला जारी। वधीक 60 फ़लस्तीनी शहीद। ओलंदी किनारे 2 फ़लस्तीनी शहीद थी विया। हमास जी जवाबी हमले में 15 इसराइली फ़ौजी मारिजी विया। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जे ऑफिस ते खाने में मुंतक़िल। यहूदी फ़ौज जो लिबनान ते हवाई हमलो। 23 ॼणा शहीद, 20 खां वधीक ज़ख़्मी थी विया।